अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ونشهد أن سيدنا وسندنا وشفيعنا وشافعنا ونورنا ونور ربنا محمدا عبده ورسوله सल्लल्लाहु तआला अलैहि वअला आलिहि वस्सहबिहि व अहले बैतिहि अजमईन अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति व अक़ामुस्सलाता व आतवुज़्ज़कात लहुम अज्रुहुम इंद रब्बिहिम वला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शानि हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। ब्रादरान इस्लाम, मुअज़्ज़िज़ सामीन किराम, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहु अमन वालहु अज़्ज़ बुरहानहु तक़द्दस शानहु जेलारी किताब कुरान करीम फ़ुरक़ान अज़ीम मझां एक आयत सगोरी तिलावत करण जी सआदत हासिल कई आ। अज अवां जे साम्हूं हिन मुख़्तसर वक़्त जे अंदर सिर्फ़ ऐं सिर्फ़ रब्बे कायनात जो क़ुरान करीम पढ़ियो वेंदो। अॼु अव्हांखे अल्लाह ताला जे पाक किताब मझां उहे आयतूं उहे हुकुम
पढ़ी ॿुधाईंदुसि जिन में रब काइनात ईमान वारनि असां वहाँ मोमिननि खे कहिड़ी तरगीब ॾिनी आहे, कहिड़ा हुक्म ॾिना आहिनि, छा इरशाद फरमायो आहे। सिर्फ़ ऐं सिर्फ़ रब काइनात जे क़ुरान करीम जे उन्हनि आयतुनि जो दर्स थींदो। अल्लाह ताला खां दुआ आहे त मालिक मिठो असां मांखे पंहिंजे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस जे हुक्मनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, आमीन। दोस्तो, तवील वञण जे बदिरां पाण अल्लाह तबारक व तआला जे पाक कलाम मुक़द्दस खे पढ़ंदा हलूं। रब काइनात असां मां ईमान वारनि खे पंहिंजे क़ुरान मजीद जे अंदरि हर क़िस्म जो हुकुम फरमायो, पर ख़ासि उहे आयतूं अॼु मांखे ॿुधायां थो जिन जी निस्बत सिर्फ़ ऐं सिर्फ़ ईमान वारनि मोमिननि खे हुकुम जे हवाले सां आहे। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहु इरशाद फरमायो, इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति व अक़ामुस्सलात व आतवुज़्ज़कात लहुम अज्रुहुम इंद रब्बिहिम वला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह ताला फरमायो, बेशक जन आंदो ईमान ऐं चङा कम कया, निमाज़ क़ाइम कयूं, ज़कात ॾिनऊं, तन लाइ संदन रब वटि अजुर आहे, न उन्हनि खे को ख़ौफ़ हूंदो न उहे ग़मगीन थींदा। अचो पाण सूरह आल इमरान जी ॿी आयत सगोरी पढ़ूं। अल्लाह ताला फरमाए रहियो आहे, ला यत्तखिज़िल मुमिनूनल काफ़िरीन औलिया मिन दूनिल मुमिनीन व मन यफ़अल ज़ालिक फ़लैस मिनल्लाहि फ़ी शैइन इल्ला अन तत्तक़ू मिनहुम तुक़ाह व युहज़्ज़िरुकुमुल्लाहु नफ़्सह व इलल्लाहिल मसीर। ॾाढियां चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमाए थो, मोमिन अहले ईमान खे छॾे काफ़रनि खे हरगिज़ पंहिंजो दोस्त, मददगार, हमदर्द ऐं हॾ ॾोखी न बणाईनि। इंसानियत जा नाता रिश्ता अलॻि शइ आहे, पर अहले ईमान कलमे गो कॾहिं बि काफ़रनि खे पंहिंजो मददगार, हमदर्द ऐं हॾ ॾोखी न बणाइनि। ऐं जेको ईअं कंदो उनजो अल्लाह ताला सां को बि ताल्लुक़ न आहे, सवाइ उन जे जो तव्हां कंहिं अहिड़े ॼार या नरगे में फासी पिया आहियो। इन हालत में काफ़रनि जे शिर खां बचण लाइ एहतियातन ईअं करियो त अव्हां ते का मयार न आहे ऐं इंसाननि खां न डिॼो। ऐं अल्लाह तव्हांखे पंहिंजी ज़ात खां डिॼारे थो ऐं अव्हांखे अल्लाह ताला ॾांहुं ई मोटणो आहे। यानी मुसलमान काफ़र सां हिकिड़ा इक़्तिसादी मुआशी ताल्लुकात, सियासी ताल्लुकात अलॻि शइ आहे, पर दीनी मरहलनि मुआमलनि जे अंदरि रब काइनात जी ज़ात बाबरकात फरमाए थो, ए अहले ईमान, ए ईमान वारा, जॾहिं मां अल्लाह तो सां गॾु आहियां त तूं परेशान छो थियो आहे। अॻिते अल्लाह तबारक व तआला ॿी आयत में इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू इन तुतीउ फरीक़म मिनल्लज़ीना ऊतुल किताब यरुद्दूकुम बअद ईमानिकुम काफ़िरीन। ए ईमान वारो ख़बरदार, जेकॾहिं तव्हां अहले किताब मां कंहिं बि फ़िरके जी ॻाल्हि मञी त अव्हांखे ईमान आणण खां पोइ वरी मोटाए काफ़र करे छॾींदा।
यानी अहले किताब यहूद और नसारा जेके अहले किताब आहिनि उन्हनि जे मुतालिक़ अल्लाह तबारक व तआला रहनुमाई तो फरमाए त इन दीनी मामला जे अंदर जेकॾहिं अवां उन्हनि सां गहरा थींदो दोस्ताना ताल्लुकात रखंदो त सम्झी छॾियो मां रब अव्हांखे हिदायत ॾिनी आहे पर अवां उन्हनि जी संगत ऐं सोबत में अची करे पंहिंजे दीन खां बाग़ी थी वेंदव। वकैफ़ तकफ़ुरून वअंतुम तुतला अलैकुम आयातुल्लाहि व फ़ीकुम रसूल वमन यअतसिम बिल्लाहि फ़क़द हुदिय इला सिरातिम मुस्तक़ीम। अल्लाह ताला फरमाए थो ऐं तव्हां कीअं कुफ़्र कंदो जॾहिं त अल्लाह जूं आयतूं अव्हांखे ॿुधायूं पियूं वञनि यानी क़ुरान पढ़ियो पियो वञे ऐं अव्हां में संदन रसूल बि मौजूदु आहे जेको बि अल्लाह जे दीन खे मज़बूतीअ सां झलींदो त उहो यकीनन सिधी राह ते हलण जी हिदायत हासिल करे चुको। यानी अव्हां मूं अल्लाह जे क़ुरान जी दामन न छॾियो मुंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान खां पुठीरा न थियो। क़ुरान ऐं हदीस अव्हां जे लाइ काफ़ी आहिनि हिदायत वारा। जेकॾहिं अव्हां क़ुरान खे छॾे ॾींदो मूं महबूब जे फरमान खे छॾे ॾींदो त भटकी वेंदो ऐं सिराते मुस्तक़ीम तां लही वेंदो सिधी वाट सिधे रस्ते तां लही वेंदो। अॻिते अल्लाह तबारक व तआला बि आयत में फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनुत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। ॾाढियां चओ सुभान अल्लाह कस कान थी लॻई ख़ुदा जे घर में वेठो आहे ॿियो ज़िक्र नथो करी त सुभान अल्लाह जूं सदाऊं त चओ त दुनिया जे अंदरि जेके हिन ख़िताब खे दरसे क़ुरान खे मुख़्तलिफ़ मुल्कनि जा माण्हू ॿुधनि पिया इंटरनेट फेसबुक लाइव जे ज़रिए उन्हनि खे बि ख़बर पवे त अॼु रेसकोट करण खां शोरे जे अंदरि अल्लाह जो क़ुरान पढ़जी रहियो आहे ऐं आशिक़ ॿुधनि पिया। दोस्तो अल्लाह तबारक व तआला फरमायो ए ईमान वारो अल्लाह खां ईअं डिॼो जहिड़ो उन खां डिॼण जो हक़ आहे। दोस्तो जॾहिं ही आयत सगोरी नाज़ुल थी त मुंहिंजे आका जा ग़ुलाम सहाबी घबराइजी विया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयूं त या रसूल अल्लाह मुंहिंजा आका रहमत वारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुंहिंजा सुहिणा महबूब असांजो अर्ज़ आहे तक़वा जो हक़ कीअं अदा करे सघंदासीं। पोइ अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात ॿी आयत में उन्हनि खे हुकुम फरमायो त अव्हां कहिड़ो अमल कीअं कयो ऐं अव्हां उन तक़वा वारे हक़ खे निभाईंदव। अल्लाह ताला फरमायो ईमान वारो अल्लाह खां ईअं डिॼो जहिड़ो उन खां डिॼण जो हक़ आहे ऐं हिन दुनिया मां ईअं रुख़्सत न थिजो मगर मुस्लमान थी। हिंदू थी न मरजो वाणिया थी न मरजो ईसाई यहूदी थी न मरजो। क़ुरान तो फरमाए दुनिया में आया आहियो तॾहिं बि मुस्लमान आहियो जे दुनिया मां जो लाॾाणो थिए तॾहिं बि कलमे ऐं क़ुरान सां थिए यानी तक़वा अख़्तियार कयो जीअं तक़वा जो हक़ आहे ऐं तव्हां ते मौत हरगिज़ नाफ़रमा बरदारीअ जी हालत में न अचे ऐं मरण घड़ीअ ताईं ईमान ते साबित क़दम रहो ऐं जॾहिं अव्हां अंतुम मुस्लिमून जॾहिं दुनिया मां मोकिलायो सकरात वेले बि अव्हां जी ज़ुबान ते अल्लाह जो कलमो जारी रहे। वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफर्रकू वज़कुरू निअमतल्लाहि अलैकुम इज़ कुंतुम अअदाअन
वअल्लफ़ बैन क़ुलूबिकुम फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़्वाना व कुंतुम अला शफ़ा हुफ़रतिम मिनन्नार फ़अन्क़ज़कुम मिन्हा कज़ालिका युबय्यिनुल्लाहु लकुम आयातिही लअल्लकुम तहतदून। रब्बा तो फरमाए ॾिसो तव्हां सभई गॾिजी अल्लाह जी रस्सीअ यानी दीन ऐं क़ुरान मुंहिंजे महबूब जी सुन्नत खे मज़बूतीअ सां पकड़ियो। दीन इस्लाम में रहंदे क़ुरान जे फरमान खे मञो ऐं मुंहिंजे महबूब मदनी जवान जे फरमान उन जी सुन्नत ताबेदारी कयो ऐं तफ़र्रुक़े में न पओ यानी जुदा जुदा टोला या फ़िरका ठाहे छिड़ न थी वञो ऐं पाण ते अल्लाह जी नेमत खे यादि कयो। जॾहिं तव्हां हिक ॿिए जा वेरी ऐं दुश्मन हुयो अव्हां जे दिलनि में उल्फत मुहब्बत ऐं उनसोने रब्बे काइनात पाण विधी आहे। अव्हां जॾहिं तफ़र्रुक़े में पओ था न पोइ अल्लाह जे हुक्म जी इनराफ़ी कयो था। पोइ थिए इहो थो क़ुरान थो ॿुधाए त अव्हां जे दिलनि में नफ़रत पैदा थी थिए। कीअं? सही मां बरेलवी आहियां हू देवबंदी मूंखां ख़राबु आहे सचो मां आहियां। मां शियो आहियां हू सुन्नी आहे हक़ जे रस्ते ते मां आहियां हू ग़लति आहे। क़ुरान थो फरमाए जेकॾहिं अव्हां अल्लाह जे फ़रमान ते अमल न कंदव भटकी वेंदव फ़िरके वाराना फ़सादनि में जुदा जुदा टोला थी वेंदव। तॾहिं रब्बुल आलमीन फरमाए थो त पोइ अव्हां हिक ॿिए जा वेरी दुश्मन थी वेंदव। ख़बरदार मूं अल्लाह अव्हां ते नेमत कई आहे अव्हां जे दिलनि में हिक ॿिए जे लाइ मुहबत पैदा कई आहे जो अव्हां संदसि फज़ुल सां फ्री भाइर थी पिया आहियो। ऐं यादि कयो जॾहिं अवी बिल्कुलु दोज़ख जी खॾ जे किनारे ते हुआ अव्हां खे इस्लाम जी दौलत सां नवाज़े उन खां बचायईं। अहिड़ी तरह अल्लाह ताला तव्हां लाइ पंहिंजूं आयतूं खोले बयान करे थो माना अव्हां हिदायत वारा थियो। बाबा जॾहिं महबूब आका मके पाक जे अंदरि ऐलान नबूवत फरमायो ॿुधायो हुयो को बरेलवी को देवबंदी को शियो को अहले हदीस सभु मुंहिंजे आका जा सहाबी हुआ। हिकु ई मसलक अहले सुन्नत हो। मुंहिंजे महबूब आका जॾहिं उन्हनि खे कलमो पढ़ायो दीन इस्लाम पोइ हिन वक़्तु पूरी दुनिया जे अंदरि केतिरियूं इस्लामी रियासतूं आहिनि। असांजो इतिहाद टुटी वियो आहे। जुदा जुदा टोलनि जुदा जुदा ग्रुपनि में सियासी इख़्तिलाफ़नि जे वर चढ़ी विया आहियूं। ए मुस्लमान इन जे करे तूं असां कमज़ोर बणियल आहियूं। लेकिन ओ मुस्लमान तूं जॾहिं अल्लाह ताला जे फ़रमान रसूलुल्लाह जी फ़रमान ते अमल कंदे मैदान अमल में निकिरंदे त अल्लाह ताला जी तोसां मदद मिले हाला ऐ मुसलमान तू कहीं भी कमजोर नहीं। अल्लाह ताला तोखे ताकत वारो सुपर पावर बनायो। सुपर पावर मुझे अल्लाह जी ज़ात आ। दुनिया वारा कुछ भी कन पर मुसलमान हुजूर जी पाक ज़िंदगी सहाबा जी पाक ज़िंदगी उन्हनि जंगी हालात खे पढ़ी ॾिसो। जॾहिं उहे मैदान अमल में अल्लाह जी रस्सीअ खे मज़बूत पकड़े रहिया रसूलुल्लाह जे फ़रमान ते अमल पेरा रहिया त अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे उन ॾुखे वक़्त में मलाइकनि जूं फ़ौजूं मोकिले बि मदद फ़रमाई। उहो रब्बे काइनात अॼु बि असां सां अव्हां सां गॾु आहे पर इन में असांजी कमी कोताही आहे जो असां पंहिंजे पाक परवरदिगार जे मथां यकीन ऐं भरवसो ख़त्म करे पंहिंजे भरवसे ऐं वसीले जूं वाटूं मटाए छॾियूं आहिनि तॾहिं भटकंदा पिया वठूं। अल्लाह ताला फरमायो बल तकुम मिनकुम उम्मतुन यदऊना इलल खैर व यामुरूना बिल मारूफ व यनहूना अनिल मुनकर व उलाइका हुमुल मुफ्लिहून। ऐं तव्हां मां का जमायत या के माण्हू अहिड़ा ज़रूरु हुअणु घुरिजनि जेके चङाईअ जे तरफ़ सॾनि भलाई करण जो हुकुम ॾियनि ऐं बुराईअ खां रोकनि ऐं अहिड़ा ई माण्हू कामयाब थियण वारा ऐं मुराद माणण वारा आहिनि।
हक़ जी तरगीब ऐं तलक़ीन जो दामन न छॾियो। रब चए थो तव्हां हक़ जो पैगाम ॾींदा हलो, यकीनन अव्हां ई कामयाब ऐं सिधे रस्ते ते आहियो। वला तकूनु कल्लज़ीन तफ़र्रक़ू वख्तलफ़ू मिन बअदि मा जाअहुमुल बय्यिनात व उलाइका लहुम अज़ाबुन अज़ीम। ऐं मतां तव्हां उन्हनि जहिड़ा थियो जेके फ़िरक़नि में विरहाइजी विया ऐं खुलियल या चिटियुनि निशान अचण जे बावजूद बि इख़्तिलाफ़ ऐं तकरार करे वेही रहिया। अहिड़नि ई माण्हुनि ॾे यकीनन तमामु वॾो अज़ाब आहे जेके गिरोहनि में फ़िरक़नि में विरहाइजी विया। क़ुरान थो चवे, अल्लाह तो चवे चई कायनात के पैदा कयो आ तो मूं खुदा जी रस्सीअ खे मज़बूत न छॾींदो, मूं अल्लाह जे फ़रमान ते अमल न कंदो ऐं जहीं ॾे साहिब क़ुरान ॾे मूं क़ुरान मोकिलियो आहे उन महबूब जे सुन्नत जी इत्तबा ते अमल न कंदो त भटकी वेंदो ऐं भटकियल जे लाइ राह तां हटियल जे लाइ जहन्नम आहे। जे न त मूं अल्लाह जो क़ुर्ब ऐं मुहबत वारी जवारे रहमत आशिक़नि ऐं मोमिननि लाइ आहे। अॻिते अचो, अल्लाह ताला फरमायो यौम तबयद्दु वुजूहु व तस्वद्दु वुजूह फअम्मल लज़ीना स्वद्दत वुजूहुहुम अकफरतुम बअद ईमानिकुम फज़ूकुल अज़ाब बिमा कुन्तुम तकफुरून। हाणे मथे रब्बुल आलमीन फ़िरक़नि में भटकण जी मना करण खां पोइ अल्लाह ताला फरमाए रहियो आहे यादि रखो त हिकु ॾींहुं अचिणो आहे उहो जंहिंमें केतिरा ई ख़ुशनसीब चेहरा चमकंदड़ ऐं ख़ुशीअ में बहकंदड़ हूंदा ऐं केतिरा बदनसीब चेहरा पंहिंजी नामुरादीअ जे करे कारा हूंदा, जंहिंजा मुंहं कारा हूंदा। उन्हनि खे चयो वेंदो त छा ईमान आणण खां पोइ तव्हां कुफ़्र अख़्तियार कयो, पोइ हाणे तव्हां कुफ़्र करण जे एवज़ अज़ाब जो मज़ो चखो। यानी मां खे ॿुधायां त हर ॿार दुनिया ते जेको ॼमे थो, कोलीअ जे घर में हुजे, बागड़ीअ जे घर में हुजे, भील जे घर में हुजे, अंग्रेज़ जे घर में हुजे, वाणीअ जे घर में हुजे, मुस्लमान जे घर में हुजे, उहो ॿार मुस्लमान हूंदो आहे, फितरत इस्लाम ते ॼमंदो आहे। उन जी तइलीम तरबियत परवरिश ऐं पालना जे करे उन खे हिंदू या ॿिए कंहिं फ़िरक़े में खणी वञिबो आहे। को बि ॼमंदड़ ॿार काफ़र न हूंदो आहे, भली छो न उहो फ़िरौन जे घर में पैदा थिए, कंहिं गैर मुस्लिम जे घर में पैदा थिए, पर फितरत आका फरमायो त हर ॿार मुस्लमान हूंदो आहे। माण्हू अॼुकल्ह सोशल मीडिया ते बहस पिया कनि साईं इंसान मथे या मज़हब, मुंहिंजो क़ुरान खे पढ़ो तव्हांखे सिधी राह मिली वेंदी। मज़हब मथे आहे, जे मज़हब न हुजे हा त तोखे अबे अम्मा जो हया न थिए हा, अमड़ जे अदब सेखारियो आहे, मज़हब सेखारियो आहे, ज़ाल जा हक़ सेखारिया आहिनि, मज़हब सेखारिया आहिनि, न्याणीअ जो एतिराम सेखारियो आहे, मज़हब सेखारियो आहे। दोस्तो दुनिया में अचण वारो पहिरियों इंसान हज़रत आदम आहे। ॿुधायो त हज़रत आदम मुस्लमान हो या काफ़र? मुस्लमान हो, अल्लाह जो नबी हो, पैगंबर हो। मालूम थियो त उन खे पैदा करण वारो अल्लाह पाण, तख़लीक़ करण वारो अल्लाह पाण। ऐं उन हज़रत आदम जॾहिं अखियूं खोलियूं हुयूं त अल्लाह जो हम्द कयो हुयईं, छो त उन जे पूरे रूह जे अंदरि, पूरे जिस्म जे अंदरि जॾहिं साह आयो हो ऐं निछ ॾेई करे जॾहिं हज़रत आदम पंहिंजूं अखियूं खोलियूं हुयूं चयो हो अल्हम्दुलिल्लाह। हज़रत आदम जो इहो पहिरियों जुमिलो इन ॻाल्हि जी गवाही आहे त असां सभु इंसान मुस्लमान आहियूं, अल्लाह ताला जी वहदानियत जा क़ाइल आहियूं। पोइ अबा जॾहिं हज़रत आदम मुस्लमान, बीबी हवा मुस्लमान, पैगंबर जी घरवारी आहे। हाणे आदम जी औलाद मां को भील थिए, को वाणियो थिए, को काफ़र थिए, जेकॾहिं भटकी वञे थो त
त पीउ जी राह ते जंहिं पीउ जी राह अल्लाह वारी राह हुजे, रब काइनात वारी राह हुजे, जीअं रब फरमाए हीअं ज़िंदगी इंसान गुज़ार। ईअं हज़रत आदम जे उन फरमान तां जेको भटकी वञे थो, ॿुधायो त उहो पीउ माउ जी राह तां भटकियल फर्मा बरदार या बेफ़रमान। मालूम थियो त उहो बेफ़रमान आहे जेको अल्लाह जी राह तां भटकी वञे थो, हटी वञे थो। हर इंसान मुस्लमान आहे, अहले ईमान आहे, अल्लाह ताला जी तौहीद जो क़ाइल आहे। दुनिया में अॼु बि कई अहिड़ियूं क़ौमूं आहिनि जन वटि मुमकिन आहे रिसालत जो पैगाम न पहुतो हुजे, पर उहे बि एकता परस्त आहिनि, अकेले वहदहू ला शरीक रब खे मञण वारा आहिनि। अॻिते अल्लाह तबारक व तआला फरमायो व अम्मल लज़ीना बियद्दत वजूहुहुम फफी रहमतिल्लाहि हुम फीहा खालिदून। अल्लाह ताला मथे निशानी ॿुधाई चमकंदड़ ऐं जिन जा कारा चेहरा हूंदा उन्हनि जे लाइ रब थो फरमाए जिन जा चेहरा चमकंदड़ बहकंदड़ हूंदा से अल्लाह जी रहमत जे पाछे या ओट में हूंदा ऐं उहे खुशनसीब हमेशह उन हालत में ई रहंदा, यानी अल्लाह ताला जे कुर्ब ऐं जमारे रहमत में रहंदा। तिल्क आयातुल्लाहि नतलूहा अलैका बिलहक़ वमल्लाहु युरीदु ज़ुल्मल लिल आलमीन। ऐं ओ मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही अल्लाह जूं आयतूं हुक्म आहिनि जेके असीं तोखे ठीक ठीक पढ़ी ॿुधायूं था। अल्लाह कॾहिं बि जहान वारनि यानी पंहिंजे मख़लूक सां ज़ुल्म करणु नथो चाहे। कॾहिं माण्हू नऊज़ बिल्लाह असांजा मुस्लमान मर्द न्याणियूं औरतूं असां अल्लाह जो कहिड़ो ॾोह कयो आहे। क़ुरान थो चवे, रब थो चवे ख़बरदार अल्लाह कंहिंसां ज़ुल्म न कंदो आहे। उन ज़ुल्म जे पासे ए बंदा तुंहिंजा करतूत तुंहिंजा गुनाह तोखे खणी वञनि था। अल्लाह त अरहमुर राहिमीन रहमान बि आहे त रहीम बि आहे। वलिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्दि व इलल्लाहि तुरजउल उमूर। ऐं जेकी कुझु आसमाननि में आहे जेकी कुझु ज़मीन में आहे तन सभिनी जो मालिक अल्लाह ताला आहे ऐं सभु मामला या सभु कम अल्लाह ताला ॾांहुं ई मोटाया वेंदा। वलिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्दि। अल्लाह तो चवे जेको ज़मीन में आसमान में आहे अल्लाह जो आहे। पोइ मां चवां त साईं ही बंगलो मुंहिंजो आहे, ही 1000 एकड़ ज़मीन मुंहिंजी आहे, ही जायदाद मुंहिंजी आहे। रब चवे थो त आहिनि मूं अल्लाह जा। दुनिया में तोखे मूं इन जो वारिस बनायो आहे। आरज़ी तुंहिंजी वारसी आहे पर बरोज़े महशर इहा वारसी तुंहिंजी टुटी वेंदी। हा जेकॾहिं तूं इन जो वारिस बनियो आहीं, दुनियादार बनियो आहीं त उन जे अंदरि मूं अल्लाह तुंहिंजे लाइ कुझु ज़रूरी हुकुम फ़रमाया। ग़रीब आहे, मिसकीन आहे, उन जे लाइ उहे इस्लामी पाबंदियूं न आहिनि। पर जेकॾहिं रब्बुल आलमीन तोखे पंहिंजे नेमतुनि सां मालामाल फ़रमायो आहे त उन्हनि नेमतुनि जो ग़लति इस्तेमालु न कर, सिधी राह ते हक़ी रस्ते ते हलाए। रब्बुल आलमीन फ़रमाए थो ओ मुंहिंजा बंदा मिल्कियत मुंहिंजी आहे, ॾिनी तोखे मूं आहे। जे मूंसां वापार कंदे मां अल्लाह तोखे एतिरो त वापार जो मुनाफ़ो वधाए ॾींदुसि जो दुनिया जी का बि बैंक तोखे एतिरो मुनाफ़ो नथी ॾेई सघे। क़ुरान करीम जी ॿी आयत में मां पहिरियां तव्हांखे ॿुधायो न रिस्क जे मुतालिक़ त ख़ुदा सां सौदो इहो आहे जो अवां हिकिड़ो दाणो ईअं जीअं ज़मीन में लॻायो, उन हिकिड़े दाणे मां 7 संग फुटनि ऐं हर संग जे अंदरि 700 दाणा हुजनि। का बि दुनिया जी बैंक एतिरो मुनाफ़ो हिक जे बदिले न ॾींदी। रब चए थो मूंसां वापार कयो, मूंसां तिजारत कयो त मां अल्लाह तव्हांखे ईअं वधाए ॾींदुसि।
छो त कायनात उन जी आहे, ख़ालिक हुआ मालिक हुआ। अॻिते अल्लाह तबारक व तआला फरमाए रहियो आहे, कुंतुम ख़ैरा उम्मतिन उख़रिजत लिन्नास तामुरून बिल मारूफ व तनहौन अनिल मुनकर व तुमिनून बिल्लाह वलौ आमन अहलुल किताब लकान खैरल लहुम मिनहुमुल मुमिनून व अक्सरुहुमुल फासिकून। मां कोशिश कंदो आहियां, पोइ दोस्त चवंदा आहिनि साईं तूं फ़िरके वारीअ ते नथो ॻाल्हाई, माना मुनाफ़िक़ आहीं। मूं चयो त मुंहिंजे आका रहमत वारे हबीब जो इहो दीन न आहे त तूं मेंबर ते वेही ॿियनि खे वेही ॻाल्हा। क़ुरान ऐं हदीस हक़ ऐं सच जो पैगाम आहे। ज़रूरी न आहे त तूं कंहिं ते किचिरो उछला या मेंबर ते वेही मश्करी कर। न न, मां कोशिश इहा कंदो आहियां त पंहिंजे सिधी वाट रस्ते अख़्तियार करण जे लाइ, पंहिंजी हिदायत जे लाइ इहे कुझु लम्हा बि अल्लाह जो क़ुरान पढ़ा मन अवां जे सभिनी जी हिकिड़ी सुभान अल्लाह अल्लाह जी दरबार में मक़बूल पइजी वञे ऐं मूं जहिड़ो गुनहगार बदकार सियाकार बि अल्लाह ताला जे उन्हनि पैगाम रसाईंदड़ हक़ जो पैगाम ॿुधाईंदड़ मुबल्लिगनि में नालो आलिम त वॾी शइ आहे, पर जेकॾहिं अल्लाह जो क़ुरान बयान ॿुधाईंदड़ मुबल्लिगनि जी सिफ़ में बीहण जे क़ाबिल थियासीं, इहो बि असां लाइ वॾो इनाम आहे। क़यामत जे ॾिहाड़े जीअं हज़रत यूसुफ़ सुहिणे जे ख़रीदारीअ वारो किस्सो उलमा खां ॿुधंदा आहियो, त उहा ॿुढड़ी बि आई हुई सुट खणी। माण्हुनि चयो त कुराड़ी हिते सोन हीरा लाल जवाहर यूसुफ़ सुहिणे लाइ आया, तूं इन सां यूसुफ़ खे ख़रीद कंदीअ। त ॿुढड़ीअ रोई वरंदी ॾिनी हुई त अदा मूंखे ख़बर आहे त मुंहिंजे हिन सुट ते मूंखे यूसुफ़ सुहिणो न मिलंदो, पर क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं अल्लाह इनाम ॾियण लाइ ऐलान कंदो, किथे आहिनि मुंहिंजे नबी यूसुफ़ जा ख़रीदार अचनि त मां उन्हनि खे इनाम ॾियां त मूं ॿुढड़ीअ जो नालो बि ख़रीदारनि। त जिते उलमा जो वॾो मक़ाम ऐं मनसब हूंदो, फ़ुज़ला जो वॾो मक़ाम ऐं मनसब हूंदो, उते फ़ुक़रा जे अंदरि मूं जहिड़े नाचीज़ ना अहल जी जेकॾहिं हिकिड़ी ॻाल्हि बि अल्लाह जी दरबार में मक़बूल ऐं मंज़ूर हूंदी त ॿिन्ही जहाननि जो सफ़र आसान थी पवंदो। त अल्लाह तबारक व तआला जे क़ुरान करीम जी जेका आयत मूं अव्हां जे साम्हूं पढ़ी, अल्लाह ताला फरमाए थो, कुंतुम ख़ैरा उम्मतिन उख़रिजत लिन्नास तामुरून बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर व तुमिनून बिल्लाहि वलौ आमन अहलुल किताब लकान खैरल लहुम मिनहुमुल मुमिनून व अक्सरुहुमुल फासिकून। अल्लाह से फरमाए तो ए ईमान वारो, तव्हां हिकु बहितरीन उम्मत आहियो। तुंहिंजे लाइ, मुंहिंजे लाइ, असांजे लाइ अल्लाह तो फरमाए पंहिंजे क़ुरान करीम जे अंदरि, मुंहिंजा महबूब हज़रत आदम खां ईसा रूहुल्लाह ताईं 1,24,000 कमोबेश पैगंबर आया। कहीं भी उम्मत जे लाइ मूं अल्लाह ईअं न चयो आहे तव्हां भली उम्मत आहियो। ओ मुंहिंजा महबूब, जॾहिं तूं सभिनी नबियनि में भलो आहीं, सभिनी नबियनि जो सरदार आहीं, तुंहिंजी उम्मत बि उम्मतुनि जी सरदार आहे, त मां अल्लाह उन्हनि खे क़ुरान करीम में अहिड़ो सर्टिफिकेट थो ॾेई छॾियां जो कहीं यहूदी ईसाई ॿिए सांगे ॿिए किताब खां उन्हनि खे सनद वठण जी ज़रूरत ई न पवे। कुंतुम खैर उम्मतिन, अवां बेहतरीन उम्मत आहियो, भली उम्मत आहियो। जी मुंहिंजा मौला, छा में भला आहियूं? हर गुनाह असां में, हर ऐब असां में, हर क़सूर असां में, कहिड़ो गुनाह आहे जेको असां में न आहे? रब्बुल आलमीन अॻिते उन्हनि जी निशानदही थो करे ॿुधाए त हिकिड़ी ॻाल्हि में अवां भला आहियो, उहा इहा ॻाल्हि आहे जो अवां माण्हुनि जी हिदायत अल्लाह जे दीन क़ाइमु करणु, पाण में इंसाफ़ ऐं इस्लाह लाइ पैदा कया विया आहियो। अवां ख़ासि इस्लाह लाइ, हिदायत जे लाइ पैदा कयल आहियो। रब्बुल आलमीन फरमाए थो, तव्हां नेकीअ जो हुकुम ॾियो था ऐं बुराईअ खां रोकियो था। इहो अमल सिर्फ़ु उम्मत मुस्तफ़वी में आहे, ॿी कंहिं बि उम्मत में
इहो अमल न आहे। छो त आयतूं मटाईंदा आहिनि हिन वक़्तु तौरात, इंजील, ज़बूर त असली सूरत असली कैफ़ियत में आहिनि ई कोन। छो त उन्हनि सभिनी किताबनि जो इल्मु बि अल्लाह ताला क़ुरान करीम जे अंदरि नाज़िल फ़रमाए हिकिड़ो ई किताब सभिनी किताबनि जो सरदार करे मदीने वारे आका ते नाज़िल फ़रमाए। त असांखे उहो किताब मिलियो जंहिं जे अंदरि सभिनी किताबनि जो इल्मु मौजूदु आहे। अल्लाह ताला ते फ़रमाए थो तअमुरून बिलमारूफ़ वतनहौना अनिल मुनकर वतुमिनून बिल्लाह। तव्हां नेकीअ जो हुकुम ॾियो था, बुराईअ खां रोकियो था ऐं अल्लाह ते ईमान आणियो था, रब ते ईमान आणियो था। इहा अव्हां जी मुंहिंजा महबूब उम्मतनि खे ॿुधा त अव्हां जी इहा ख़ूबी जेका मूं अल्लाह ते ईमान आणनि था, मूं अल्लाह खे एतिरो त पसंदि आहे जो अव्हांखे मां रब थो चवां तव्हां ॿियनि उम्मतुनि जी भेट में भली उम्मत आहियो। वलौ आमन अहलुल किताब लकान खैरल लहुम मिनहुमुल मुमिनून व अक्सरुहुमुल फासिकून। हाणे रब थो फरमाए जेकॾहिं अहले किताब यहूद ऐं नसारा मुखालिफ़त ऐं सरकशी जे बदिरां ईमान आणनि हा त संदन लाइ कहिड़ो न सुठो हो। उन्हनि में के ईमानदार बि आहिनि पर अफ़सोस उन्हनि मां अक्सर नाफ़रमान आहिनि। अल्लाह साईं फरमाए थो त इहो एज़ाज़ उन्हनि खे बि मिले हा जेकॾहिं दायरे इस्लाम में दाख़िल थी पवनि हा त मां रब्बुल आलमीन उन्हनि जा बि हुन दुनिया में बेड़ा पार करे छॾिया हा। पर उन्हनि पाण उन हक़ वारी वाट वारो रस्तो अख़्तियार न कयो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे ही सिर्फ़ु ईमान वारनि जे लाइ जेको ख़िताब अञा त खोड़ सारियूं आयतूं हिकिड़े मौज़ूअ ते सुबुह खां शाम ताईं क़ुरान करीम जूं आयतूं हिकु मौज़ूअ ते तव्हांखे ॿुधाए सघां थो। एतिरो रब्बुल आलमीन जो क़ुरान ऐं फ़रमान भरपूर आहे हिकिड़े मौज़ूअ ते। ई जुमे जो त मुख़्तसिर वक़्तु हूंदो आहे जो वरी बि रब्बुल आलमीन चाहे थो असां सभिनी खे जो असीं उन अल्लाह जे पाक कलाम खे ॿुधूं था। रब्बुल आलमीन इंशाअल्लाह असांखे पंहिंजे पाक फ़रमान जे मथां अमल करण जी